बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, जेकॾहिं अव्हां सिंधी में लिखी नथा सघो या जेको सिंधी में लिखियलु आहे उहो पढ़ी नथा सघो त ही क्लास ख़ासि अव्हांजे लाइ आहे। अॼु असां डिस्कस कंदासीं त सिंधी पढ़ण या लिखण जे हवाले सां जेका परेशानी थिए थी उहा कहिड़े तरीक़े जी थिए थी ऐं कहिड़ियुनि शयुनि ते असांखे कमांड हासिलु करणु घुरिजे। सिंधी जे हवाले सां जेका असांखे परेशानी थींदी आहे उहा त असां जेके अख़र आहिनि उन्हनि खे सुञाणे न सघंदा आहियूं। याने सिंधी में जेके अख़र आहिनि याने अख़र त कुल 52 आहिनि ऐं असां जॾहिं लिखंदा आहियूं त उहे अख़र लिखंदा आहियूं ऐं जॾहिं असां पढ़ंदा आहियूं त उन्हनि जा आवाज़ पढ़ंदा आहियूं। याने कुझु माण्हुनि जो चवणु इहो आहे त भई 52 अख़र आहिनि सिंधी जे हवाले सां ऐं 52 उन्हनि जा आवाज़ आहिनि, पर मुंहिंजे नज़दीक ॻाल्हि इहा आहे त 52 आवाज़ न आहिनि। आवाज़ हर हिकु अख़र जा 3 अलॻि अलॻि सां आवाज़ आहिनि। याने अख़र टोटल 52 ऐं 52 अख़रनि मां हर हिकु अख़र जा 3 बुनियादी आवाज़ आहिनि जेके असां सिंधी में पढ़ण में इस्तेमालु कंदा आहियूं। सो अॼु असां उहे अख़र ऐं उन्हनि जा आवाज़ डिस्कस कंदासीं ऐं इहे अख़र ऐं इहे आवाज़ नेक्स्ट क्लास में असां इंशाअल्लाह डिस्कस कंदासीं त इहे कहिड़े तरीक़े सां उन्हनि अख़रनि जो इस्तेमालु थींदो आहे ऐं उन्हनि जा आवाज़ असां इस्तेमालु करे लफ़्ज़नि खे लिखी सघंदा आहियूं या लफ़्ज़नि खे पढ़ी सघंदा आहियूं। क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करे बेल आइकन खे प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अचो त क्लास स्टार्ट कयूं था। जीअं असांजो जेको पहिरियों अख़र आहे उहो आहे अलिफ़। याने अलिफ़ जेको आहे उहो हिन जो नालो आहे, ठीकु आहे, पर इन जा 3 बुनियादी आवाज़ आहिनि। याने 3 आवाज़नि सां इहो अख़र असां पढ़ी सघूं था। याने अलिफ़ त थियो हिन जो नालो, पर असां जॾहिं हिन खे पढ़ंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अलिफ़ जे नाले सां त न पढ़ंदासीं, असां उन जो आवाज़ इस्तेमालु कंदासीं। हिन जो जेको पहिरियों आवाज़ आहे उहो आहे अ, ए ऐं ओ। याने ज़बर, ज़ेर ऐं पेश जा 3 जेके आवाज़ आहिनि इहे हर अख़र जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। पोइ उहे 3 आवाज़ असांखे ज़हन में रखणा आहिनि। असां जीअं हिजे कंदा आहियूं त हिजे करण जी ज़रूरत हक़ीक़त में न आहे। असां जेकॾहिं हिननि जा 3 आवाज़ सम्झी करे असां उन्हनि लफ़्ज़नि खे पढ़ण जी कोशिशि कंदासीं त असां इन खां आसानीअ सां पढ़ी सघूं था। याने पहिरियों जेको आवाज़ आहे उहो आहे अ, उन खां पोइ ए, पोइ आहे ओ। उन खां पोइ ॿियो जेको अख़र आहे उहो आहे बे। याने बे जेको आहे उहो हिन जो नालो आहे, पर इन जा जेके आवाज़ आहिनि उहे आहिनि ब, बे या बु। याने इहे 3 इन जा पंहिंजा बुनियादी आवाज़ आहिनि। याने इन 3 आवाज़नि सां इहो अख़र असां पढ़ी सघूं था। उन खां पोइ ॿियो जेको अख़र अचे थो उहो थो अचे ॿे। हाणे ॿे त उन जो नालो आहे, पोइ असां ॿे ॿकरी चऊं या ॿे बुक चऊं, उनखे सम्झण जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। पर इन जा जेके 3 आवाज़ आहिनि उन्हनि में अचे थो ब या ॿे या बु। याने इहे 3 इन जा आवाज़ आहिनि जंहिं ते असां ॿे जो इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ नेक्स्ट जेको असांजो अख़र अचे थो उहो आहे भे। याने भे थियो हिन जो नालो, पर इन जा आवाज़ कहिड़ा आहिनि भ, भे, भु। याने इहे 3 इन जा बुनियादी आवाज़ आहिनि। याने इहो अख़र अगरि किथे इस्तेमालु थियलु हूंदो त असां इन 3 आवाज़नि खे इस्तेमालु करे ॾिसंदासीं त इहो 3 जेके इन जा आवाज़ आहिनि इहे कीअं इस्तेमालु करे सघूं था। उन खां पोइ ॿियो जेको असांजो अख़र अचे थो उहो थो अचे ते। याने ते तारो या ते तालो असां चवंदा आहियूं। इहे त थिया हिन जा नाला। याने ते त थियो हिन जो नालो, पर इन जा जेके 3 आवाज़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि, उहे आहिनि त, ते या तु। याने किथे बि अगरि इहो अख़र इस्तेमालु थियलु हूंदो त असां इन 3 ई आवाज़ कढी सघूं था। या त करे पढ़ंदासीं, या ते करे पढ़ंदासीं, या तु करे पढ़ंदासीं। उन खां पोइ ॿियो जेको आवाज़ आहे उहो आहे थे। पोइ थे उन जा थ, थे ऐं थु। उन खां पोइ ॿियो जेको अख़र अचे थो उहो थो अचे टे। याने टे इन जो नालो आहे। हाणे टे जा 3 आवाज़ कहिड़ा आहिनि, ट, टे ऐं टु। याने टिनी आवाज़नि सां पढ़ी सघिजे थो इहो अख़र। उन खां पोइ ॿियो अख़र अचे थो ठे। याने ठे ठपो बि चई सघूं था, ठे ठूठ बि चई सघूं था, या त इन जी सुञाणप आहे। बहरहाल इन जा जेके आवाज़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि, ठ, ठे, ठु। याने इन टिनी आवाज़नि सां इहो इस्तेमालु थी सघे थो। उन खां पोइ ॿियो अख़र अचे थो से। याने से इन जो नालो आहे, पर इन जा जेके आवाज़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि, स, से, सु।
यानी इन टिनी आवाज़नि सां इहो अखर असां पढ़ी सघूं था। उन खां पोइ ॿियो अचे थो पे, यानी पे त थी वियो हिन जो नालो, पर इन जा आवाज़ कहिड़ा आहिनि? प, पे, पो। यानी इन्हनि टिनी आवाज़नि सां इहो अखर पढ़ी सघिजे थो। यानी जंहिं बि लफ़्ज़ में इस्तेमालु थियल हुजे त असां टिनी आवाज़नि खे इस्तेमालु करे ॾिसंदासीं, पोइ ॾिसूं त उहो कहिड़ो आवाज़ु हुनजो ठहंदो आहे। उन खां पोइ ॿियो आहे जीम। हाणे जीम त थी वियो हिन जो नालो, पर हिन जा जेके टे आवाज़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि? ज, जे, जो। यानी इहे टे हिन जा पंहिंजा आवाज़ आहिनि। पोइ टिनी आवाज़नि में कहिड़ो आवाज़ बि इस्तेमालु थी सघे थो। उन खां पोइ ॿियो आहे ॼे। हाणे ॼे जो ॼे त थी वियो नालो, पर हिन जा आवाज़ कहिड़ा आहिनि? ॼ, ॼे, ॼो। इहे टे इन जा पंहिंजा आवाज़ आहिनि जंहिंजे बुनियाद ते असां उहो लफ़्ज़ पढ़ी सघूं था। त यानी इन्हनि टिनी आवाज़नि खे इस्तेमालु करे ॾिसूं त इन में कहिड़ो आवाज़ु सही मैच थींदो, असां उहो आवाज़ु कढी वठंदासीं। उन खां पोइ झे। पोइ झे सां जीअं झिरकी करे पढ़ंदा आहियूं, यानी हुनजी सुञाणप कंदा आहियूं, त इन जा बि आवाज़ साॻा टे आहिनि, जीअं झ, झे, झ। इहे टे इन जा पंहिंजा आवाज़ आहिनि। अहिड़े तरीक़े सां वरी ñे। हाणे ñे सां ॼञ करे पढ़ंदा आहियूं, मिसाल सुञाणप जे हवाले सां, त इन जा जेके टे आवाज़ आहिनि ña, ñे, ño। यानी इहे टे वरी इन जा आवाज़ आहिनि पंहिंजा। उन खां पोइ ॿियो जेको अखर अचे थो उहो थो अचे चे। जीअं चे चंड करे चवंदा आहियूं असां, त इन जा बि टे आवाज़ आहिनि, जीअं च, चे, च। उन खां पोइ छे। जीअं छे सां छे छटी जा जीअं असां चवंदा आहियूं, त इन जा आवाज़ आहिनि छ, छे या छ। इहे टे आवाज़ असां इन जा इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ ॿियो अखर अचे थो है। है सां जीअं इन जा टे आवाज़ आहिनि हा, हे, हो। या वरी जेको ॿियो अखर अचे थो खे। हाणे खे सां ख, खे, खो। यानी इहे टिनी आवाज़नि सां असां पढ़ी सघूं था। उन खां पोइ ॿियो अखर आहे दाल। त दाल जा जेके टे आवाज़ आहिनि उहे आहिनि द, दे ऐं दो। यानी टिनी आवाज़नि सां इहे अखर असां उचारे सघूं था। जंहिं लफ़्ज़ में इस्तेमालु थियल आहे त उन लफ़्ज़ में इन टिनी आवाज़नि सां असां पढ़ी सघूं था। उन खां पोइ आहे धाल। धाल, धोबी जीअं असां चवंदा आहियूं, त इन जा टे जेके आवाज़ आहिनि उहे आहिनि ध, धे, धु। इहे टे वरी इन धाल जा आवाज़ आहिनि। उन खां पोइ जेको ॿियो अखर आहे असांजो उहो आहे ॾाल। जीअं ॾाल ॾेॾर करे असां पढ़ंदा आहियूं, त ॾाल त थी वियो नालो, पर इन जा जेके टे आवाज़ आहिनि उहे आहिनि ॾ, ॾे, ॾु। इहे टे आवाज़ ॾाल जा थी विया। उन खां पोइ ड्राल। हाणे ड्रालस जा जेके टे आवाज़ आहिनि उहे आहिनि ड्र, ड्रे, ड्रो। इहे वरी ड्राल जा टे आवाज़। उन खां पोइ जेको नेक्स्ट असांजो अखर अचे थो उहो आहे ढाल। ढाल जा बि टे आवाज़, जीअं ढ, ढे, ढु। ऐं उन खां पोइ अखर अचे थो ज़ाल। पोइ ज़ाल जा जीअं टे आवाज़ आहिनि ज़, ज़े, ज़ो। पोइ वरी अखर अचे थो असांजो रे। यानी रे इन जो थी वियो नालो, पर इन जा जेके टे आवाज़ आहिनि उहे कहिड़ा ठहंदा? र, रे, रो। उन खां पोइ रे, जीअं रे माड़ी चवंदा आहियूं, त इन जा टे जेके आवाज़ आहिनि उहे ठहंदा र, रे, रो। इहे टे आवाज़, यानी इन टिनी आवाज़नि सां असां उहो लफ़्ज़ पढ़ी सघूं था जंहिं लफ़्ज़ में इहो अखर इस्तेमालु थियल हूंदो। उन खां पोइ ज़े। जीअं ज़े ज़ंजीर चवंदा आहियूं असां, त इन जा बि टे आवाज़ आहिनि ज़, ज़े, ज़ो। पोइ वरी अचे थो सीन। सीन जा बि टे आवाज़ स, से, सो। यानी इहे टे आवाज़ वरी सीन जा इस्तेमालु थींदा। उन खां पोइ ॿियो अखर अचे थो शीन। जीअं शीन शींहं चवंदा आहियूं या शीन शीशी चवंदा आहियूं, इन शीन जा बि टे आवाज़ आहिनि, जीअं श, शे, शो। उन खां पोइ स्वाद। स्वाद जा बि टे आवाज़, जीअं स, से, सो। उन खां पोइ ज़्वाद। ज़्वाद जा बि टे आवाज़ ज़, ज़े, ज़ो। उन खां पोइ तोए जा टे आवाज़, जीअं त, ते, तो। उन खां पोइ वरी ज़ोए। ज़ोए जा बि टे आवाज़, जीअं ज़, ज़े, ज़ो। उन खां पोइ ऐन। ऐन जा बि टे आवाज़, जीअं अ, ए, ओ।
उन खां पोइ ॿियो जेको अखरु असांजो अचे थो उहो आहे ग़ैन। ग़ैन जा बि जेकॾहिं असां टे आवाज़ ठाहियूं था त ग़े ग़ो। उन खां पोइ फ़े, जीअं फ़े फ़ानूस चवंदा आहियूं या फ़े फ़ौजी चवंदा आहियूं, त उन जा बि टे आवाज़ ठहंदा, जीअं फ़ फ़े फ़। उन खां पोइ वरी जेको अखरु असांजो अचे थो उहो थो अचे फ़े, त फ़े जा बि टे आवाज़, जीअं फ़ फ़े फ़ो। उन खां पोइ काफ़, काफ़ कलम जंहिंखे असां चवंदा आहियूं, त उन जा बि टे आवाज़, जीअं क के को। टे आवाज़ काफ़ जा बि। उन खां पोइ वरी काफ़ जंहिंखे असां काफ़ किताब चवंदा आहियूं, त उन जा बि टे आवाज़, जीअं क के को। उन खां पोइ वरी खे, जीअं खे खट, खे जा बि टे आवाज़, जीअं ख खे खो। उन खां पोइ गाफ़, गाफ़ जा बि टे आवाज़, जीअं ग गे गो। पोइ वरी गे, जीअं गे ॻऊं चवंदा आहियूं या गे गेरो चवंदा आहियूं, त उन जा बि टे आवाज़ ठहनि था, जीअं ॻ ॻे ॻो। उन खां पोइ घे, घे त थी वियो नालो, पर इन जा टे आवाज़, घ घे घो। उन खां पोइ ङे, ङे जा टे आवाज़, ङ ङे ङो। उन खां पोइ जेको असांजो अखरु अचे थो उहो आहे लाम। उन जा टे आवाज़ जेके ठहंदा, ल ले लो। उन खां पोइ जेको अखरु असांजो अचे थो मीम। हाणे मीम त थी वियो इन जो नालो, पर असां इन जा जेके आवाज़ इस्तेमालु कंदासीं उन्हनि में ईंदो म मे या मो। उन खां पोइ जेको असांजो अखरु ईंदो उहो आहे नून। नून त इन जो नालो थी वियो, पर जॾहिं असां इन जा टे आवाज़ इस्तेमालु कंदासीं त उन्हनि में न ने ऐं नो। अहिड़े तरीक़े सां णूण, जीअं णूण वणु चवंदा आहियूं, त णूण जा टे जेके आवाज़ ठहंदा उहे ण अणे णो। वाव, वाव जा टे आवाज़, जीअं व वे वो। उन खां पोइ हे, जीअं हे हाथी असां चवंदा आहियूं, त इन जा टे जेके आवाज़ ठहंदा उहे ह हे हो। उन खां पोइ अलिफ नंढिड़ो या असां जंहिंखे हमज़ा चवंदा आहियूं, त उन जा जेके टे आवाज़ आहिनि अ ए ओ। उन खां पोइ जेको असांजो आख़िरी अखरु आहे उहो आहे ये। पोइ ये यको बि चवंदा आहियूं या ये यकतारो बि चवंदा आहियूं। पोइ इन जा जेके टे आवाज़ आहिनि उहे आहिनि य ये यो।